सिंध टीवी न्यूज़ पारा 4 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारे मल्हाइण वारे ऐलान खां पोइ सॼी सिंध जी मलीर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां ऐलान कया विया आहिनि त हू 4 डिसंबर जो ॾियारो भरपूर नमूने मल्हायो वेंदो। अचो त मलीर जे सियासी समाजी ऐं चूंडियल नुमाइंदनि खां वीचार वठूं त हू 4 डिसंबर जो ॾियारो कीअं मल्हाईंदा। सिंध टीवी पंहिंजो हमेशह जीअं किरदारु निभाईंदे अञा अचे पई, जीअं सिंधी माण्हुनि जा मसइला आहिनि जेके बि उन्हनि सां ज़ुल्म थो थिए, ॾाढ थो थिए, उन में जीअं उन्हनि सिंधी क़ौम सां सहकार कयो आहे ऐं उन्हनि जा मसइला उजागर कया आहिनि। असां उन्हनि मां उहा ई उमेद रखूं था ऐं असां उन्हनि खे ख़िराज तस्कीम पेश था कयूं, जिन हू 4 डिसंबर खे उजागर करे सिंधी माण्हुनि जे लाइ ऐं सिंधी क़ौम जे लाइ हिकु पैगाम ॾिनो आहे त हीउ क़ौमी ॾियारो आहे तव्हांजो, उनखे उजागर कयो आहे। असांजे हिन इलाइक़े में या असांजे सिंध में बिल्कुलु तइलीम कान्हे, स्कूल बंदि पिया आहिनि। उन स्कूल ॿारड़ा कोन था वञनि, उस्ताद कोन था वञनि, वालिदनि ॿारनि खे कोन था जेको आहे सो स्कूल मोकिलीनि। जीअं अजरक डे ऐं टोपी डे जो सिस्टम हलायो वियो या एडवर्टाइज़ कई वई, तइलीम वारो जेको आहे सो इहो थींदो तमामु बहितर थींदो। असांखे वॾी हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं सिंध जे अवाम में ख़ुशी जी ॻाल्हि आहे। सिंध टीवी जी हिकिड़ी बहितरीनु कोशिशि था ॾिसूं जो हिकिड़ी जिदत सां हिकिड़े नए टॉपिक सां जेको आहे सो सिंध टीवी आई आहे त तालीम जे वाधारे में सकाफ़त जो किरदारु, ऐं इन हवाले सां असां बि प्रोग्राम अरेंज कया आहिनि। ऐं असां हिते जेका प्राइवेट स्कूल अल हदीद प्राइवेट स्कूल एसोसिएशन असांजी एसोसिएशन आहे, तक़रीबन 100-125 मेंबर्स आहिनि असांजा, ऐं असां गॾिजी हिकिड़ी मीटिंग अरेंज कई आहे। असां इन हवाले सां बि जेको आहे प्रोग्राम कंदासीं ऐं वॾा फंक्शन्स कंदासीं। असां पंहिंजे कल्चर खे बि निखार आणींदासीं ऐं जिते ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू आहिनि, जेके हिते ज़बानूं ॻाल्हाईंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि खे पंहिंजे कल्चर सां आगाह कंदासीं ऐं उन सां गॾोगॾु असां पंहिंजो कल्चरल डे मल्हाईंदासीं ऐं तालीम जे वाधारे ते लेक्चर थींदा ऐं सेमिनार कंदासीं। सिंधी सकाफ़त तमामु रिच सकाफ़त आहे, जेके मोहन जो दड़ो खां वठी आहे उते जेको बिल्कुलु चङी तरह सां स्टेबलाइज़ माशरो ॾेखारियो वियो आहे। उहो ई माशरो असांखे एजुकेशन लाइ बि कमु अचे थो। इन करे असीं चऊं था त असांजी सिंधी सकाफ़त आहे उहा तमामु सुठी ऐं रिच सकाफ़त आहे ऐं उनजो तालीम ते तमामु घणो असरु पए थो। ऐं मुंहिंजे ख़्याल में त असांखे प्राइमरी एजुकेशन जेका आहे असांखे सिंधी ॿोली में हुअणु घुरिजे, जंहिंसां असांजे ॿारनि खे पंहिंजी सकाफ़त खे सुञाणण में बि मदद मिले थी ऐं पंहिंजे माण्हुनि जे बारे में उन्हनि खे सही तरह सां उहो तर्जुमानी करे सघनि था। असां सिंधी हुजण जे नाते पंहिंजी सकाफ़त सां बेइंतहा प्यार कयूं था ऐं चाहियूं था त असांजी ज़बान, असांजी सकाफ़त, असांजी तालीम उहो सॼी दुनिया में पखिड़िजे, छो त इंतिहाई ख़ूबसूरत असांजी सकाफ़त आहे, रंग बरंगी सकाफ़त आहे। ऐं हाणे असां पंहिंजी ज़बान खे थोरो बेगानो कंदा था वञूं, उन में शदीद ज़रूरत आहे त असां पंहिंजी ज़बान खे अपनायूं, पंहिंजी ज़बान खे वधायूं। उन में तालीम हिकु अहिड़ो ज़रियो आहे जंहिंजे ज़रिए असां पंहिंजी ज़बान खे वधाए था सघूं, फैलाए था सघूं, पंहिंजे बचनि में, पंहिंजी अचण वारी नसल में इन ज़बान खे असां मुंतक़िल करे सघूं था। उहा आहे तालीम जे ज़रिए। ऐं पंहिंजी ॿोली खे अॼु मां जेको ॾिठो आहे त पंहिंजे घर मां ई असां कढी छॾियो आहे ज़्यादातर। उन ते मुंहिंजी इहा हूंदी कोशिशि ऐं सभिनीनि खे दरख़्वास्त हूंदी त प्लीज़ पंहिंजी ज़बान खे पंहिंजे घर मां न कढो, पंहिंजी ॿोली खे, पंहिंजी ॿोली ज़रूरु ॻाल्हायो, पंहिंजे बचनि में ज़रूरु उहा मुंतक़िल कयो पंहिंजी ज़बान। ऐं सकाफ़त त असांजी ॾाढी प्यारी आहे। असां त गवर्नमेंट सां बि इहो ई मुतालबो कंदासीं त ख़ासि तौर ते सिंधी सब्जेक्ट जेको आहे उहो लाज़मी कयो वञे, त जीअं सिंध जी सकाफ़त खां असांजा ॿार चाहे उहो सिंधी हुजनि या जेके सिंध में रहण वारा हुजनि उहे उन खां चङी तरह वाक़ुफ़ु हुजनि ऐं उहो सुठे नमूने सां इहा हिकिड़ी जेको आहे सो उजागर थिए। ऐं असांखे सभिनी खे इहो खपे त जीअं 4 डिसंबर ते इहो प्रोग्राम थिए त उन में भरपूर शिरकत कयूं ऐं हिन खे सुठे नमूने मल्हायूं। असां उन ॾियारे खे पंहिंजो प्रोग्राम सकाफ़ती ॾियारे खे भरपूर नमूने सां असां मल्हायूं पिया ऐं जहिड़ी तरह 1 तारीख़ खां वठी 3 तारीख़ खां वठी असां सॼे ज़िले जे अंदरि भरपूर नमूने सां उनखे मल्हाइण जो फ़ैसिलो कयो आहे। सकाफ़त जेका आहे असांजी सुञाणप आहे, हर लिहाज़ सां असां सकाफ़त खे जेके विसारे वेंदासीं त असांजी सुञाणप ई ख़तमु थी वेंदी। अॼु जे दुनिया में असां को बि सिंधी माण्हू टोपी या अजरक पहिरे वञे थो त उहो उन ई सुञातो वञे थो त हीउ सिंधी आहे। अहिड़े तरीक़े सां जिते सिंधी ॻाल्हाए वञे थी त उते ॿियो माण्हू इहो सम्झंदो त हीउ सिंधी आहे। जेसिताईं ॻाल्हाइण जो तालुक़ु आहे त उनजो सिधो सऊं
तालीम सां तालुक़ु आहे, ज़बान सां तालुक़ु आहे। सो आउं सम्झां थो तमामु वक़्ताइतो फ़ैसिलो आहे। सिंध टीवीअ हमेशह सुठा किरदार अदा कया आहिनि, सिंध जे मसइलनि खे उजागर कयो आहे, जंहिंमें सकाफ़त कल्चर वारा मामला जेके आहिनि 4 डिसंबर ते इनशाला पाण सभु गॾिजी भरपूर तरीक़े सां जो ॾींहुं मल्हाईंदासीं ऐं सिंध टीवीअ खे ख़िराज तहसीन बि पेश कंदासीं। सिंधियुनि माण्हू खे हुमत बि ॾियारींदासीं त बाबा तव्हां पंहिंजे कल्चर सां मोहबत करियो, पंहिंजे सकाफ़त सां मोहबत करियो ऐं पंहिंजी तालीम जेका आहे उनखे बहितर करियो। अॼु जेकॾहिं इंसानियत आहे हिन धरतीअ ते, उहा इंसानियत जेकी आहे उहो सकाफ़त जे करे हूंदी आहे। उन सकाफ़त जा जेके रंग आहिनि, उन में जेको राग आहे, उन में जेको डांस आहे, लिबास आहे, उन जे करे जेको आहे सो हिन धरतीअ ते इंसान या इंसानियत जेकी वजूद में आई आहे उहो उन्हनि सकाफ़ती रंगनि जे करे ई आहे। हिन वक़्तु जेको हिन मुल्क जे अंदरि ख़ासि तौर सां सूबे सिंध जे अंदरि जेको सियासी समाजी माशी बहरान आहे, आउं सम्झां थो इहो माशी समाजी बहरान बि जेकॾहिं असां पंहिंजी सकाफ़त खे मज़बूत कंदासीं, पंहिंजी सकाफ़त जी रंगारंगीअ खे अञा वधीक उजागर कंदासीं त इहे जेकी बहरान आहिनि इहे बि ख़तमु थी सघनि था। पर जेकी इन्हनि बहरान जे करे जेकी हिकिड़ो जेको मायूसी वारो जेको अमल आहे, इन मायूसी मां बि जेको आहे असांखे सिंधी सकाफ़त जा जेका ॾियारा मल्हाए, सिंधी सकाफ़त जूं सरगर्मियूं करे जेको आहे सो असां पाण मां मायूसी खे बि मायूसियुनि खे नाउमीदियुनि खे बि ख़तमु करे सघूं था। मुंहिंजो जेको उनवान आहे तालीम खे कीअं फ़रोग़ थो मिली सघे, सभ खां वॾी ॻाल्हि त असांजो जेको सिंधी माण्हू आहे सो अॼुकल्ह हिकिड़ी मॉडर्न तालीम जे पोयां लॻल आहे ऐं असांजी जेका सिंधी सकाफ़त आहे या सिंधी ॿोली आहे उन खां काफ़ी दूरि हटंदो पियो वञे। त जेकॾहिं असां तालीमी इदारनि में अहिड़े क़िस्म जा जूं एक्टिविटीज़ कंदासीं त उन सां असांजे जेका नौजवान आहिनि उन्हनि में हिकिड़ो शऊर पैदा थींदो ऐं उन्हनि खे सही माना में जेको आहे सो रियलाइज़ थींदो त असां बि सिंधी माण्हू आहियूं, सिंध जा रवासी आहियूं ऐं असांखे सिंधी ॿोली बि अपनाइणी आहे, असांजो जेको कल्चर आहे उनखे बि अपनाइणो आहे ऐं असांखे दुनिया जे मैदान ते असांजी सिंधी सकाफ़त खे, असांजी सिंधी ॿोलीअ खे वधि में वधि उजागर करिणो आहे। त उन्हनि में हिकिड़ो शौक़ु पैदा थींदो जंहिंजे ज़रिए सां असां जेका असांजी सिंधी ज़बान बि हाणे जेको आहे सो विसरंदा वञूं पिया या असांजो जेको हाणे नऊं नसल अचे पियो उहो सिंधी ॿोलीअ खां बि दूरि थींदो वञे पियो। उनखे हिकिड़ो कुर्ब पैदा थींदो पंहिंजे ॿोलीअ जे लाइ, पंहिंजे सकाफ़त जे लाइ, उन में हिकिड़ो जज़्बो पैदा थींदो ऐं असां सिंधी कल्चर के सिंधी बोली के बचाने में कामयाब थींदासीं। सबसे पहले मैं सिंध टीवी को मुबारकबाद पेश करता हूँ कि जिनकी कोशिशों से इलेक्ट्रॉनिक मीडिया जो सिंध टीवी है, उनकी कोशिशों से जो हम सिंध धरती के वारिस हैं और सिंध धरती के सकाफ़त को उजागर करना ये सिंध टीवी की सबसे बड़ी कामयाबी है। तालीम के हवाले से तालीम एक ज़ेवर है हर इंसान के लिए जो किसी भी कौमियत से ताल्लुक़ रखता हो। तालीम आज भी ज़रूरत है, तालीम कल भी ज़रूरत। अपनी इस रवायती अंदाज से जो हमारी सकाफ़त है उसको उजाला करने के लिए अच्छा मैसेज कराची और कराची से बाहर पूरे मुल्क में जाए कि यहाँ पे सिंध में रहने वाले हर कौम सिंधी हैं और सिंध से मोहब्बत करने वाले लोग हैं। और 4 दिसंबर में सिंध के लिए, कराची के लिए, मखसूस कराची के लिए ईद का समा होगा और हमारा तमाम मलीर के जितने भी अवाम हैं उनसे गुजारिश है कि इस दिन में बढ़ चढ़ कर हिस्सा लें, अपनी सकाफ़त को मनवाएं, सिंध में रहते हैं और सिंध में रहते सिंधी मनवाएं। और कौमों को भी कहना चाहता हूँ कि सिंध में शाह अब्दुल लतीफ़ बिटाई जैसे, लाल शहबाज कलंदर जैसे इतने अच्छे अच्छे हस्तियाँ इस सिंध धरती से वाबस्ता रखते हैं। तो हमारा हर शहर कराची में बसने वाला हर फ़र्द का फ़र्ज़ बनता है कि वो इस डे को शान शौन तरीके से मुझो मौक़िफ़ इहो ई आहे त पाण सिंध जी तालीम जे लाइ इन सकाफ़ती ॾियारनि में तालीमी कुझु टेबला पेश कयूं ऐं जेका तालीम असां वटि ख़तमु थी चुकी आहे उन जा टेबला पेश कयूं जीअं सिंध में वधि तालीमी शौक़ु पैदा थिए ऐं हर साल इन सकाफ़त सां गॾु तालीम खे बि मथे उजागर कयूं। असांजी तारीख़ जे अंदरि जेकी तमामु अहम शइ आहे उहा असांजो कल्चर आहे ऐं कल्चर खे अॻिते खणी ईंदासीं त उन में जेके बुनियादी शयूं आहिनि
उन्हनि जे वाधारे लाइ जेको असांजो इल्मु आहे, असांजी जेकी सम्झ आहे या असांजी जेकी तालीम आहे, असांजी जेकी तारीख़ आहे, उन्हनि सभिनी शयुनि खे पाण गॾु गॾु खणी हलंदासीं। ऐं सिंध टीवी जो हीउ जेको क़दम आहे तमामु साराह जोॻो आहे ऐं असीं भरपूर उन प्रोग्राम में शिरकत कंदासीं। सिंध टीवी न्यूज़ पारां ऐलानियल 4 डिसंबर जे ॾियारे खे सॼी सिंध जी मलीर में भी भरपूर मोट मिली रही है। मलीर के सियासी समाजी ऐं चूंडियल नुमाइंदनि वचन कयो आहे त 4 डिसंबर जो सकाफ़ती ॾियारो सिंध टीवी से भरपूर नमूने मल्हायो वेंदो। कैमरामैन नवील मीर सां गॾु मीर ज़ुल्फ़कार, सिंध टीवी न्यूज़ मलीर, कराची।